ब्रेकिंग न्यूज़ आई सखर में अवां सां शेयर कयूं पिया। दहशतगर्दी ट्रोड़ अदालत में शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। जांच ऑफिसर अदालत खां शहीद जान मोहम्मद महर जो क़त्ल केस जे जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ मोहलत घुरी वरिती। अदालत जांच ऑफिसर खां रूपोश जवाबदारनि जी गिरफ़्तार न थियण बाबति पुछाणो कयो आहे। फरियादी धुर क़त्ल केस में वधीक 3 नाला शामिल करण लाइ दरख़्वास्त ॾिनी आहे। जवाबदारनि खे गिरफ़्तार करे पेश कयो वेंदो। जांच ऑफिसर अब्दुल कुद्दूस कलवर जो चवणु आहे क़त्ल बारे वाक़े जी जांच कंदड़ GIT तरफ़ां अञा ताईं जांच मुकम्मल नाहे कई वई। अदालत जांच ऑफिसर खे रूपोश जवाबदारनि खे गिरफ़्तार करे 7 नवंबर ते पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं सखर मां, जिथे दहशतगर्दी टोड़ अदालत में शहीद जान मोहम्मद महर क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। जांच ऑफिसर अदालत खां शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल केस जी जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ मोहलत घुरी वरिती। अदालत जांच ऑफिसर खां रूपोश जवाबदारनि जी गिरफ़्तारी न थियण बाबति पुछाणो कयो आहे। तफ़सील मालूम कंदासीं सखर मां आवाज़ जे रिपोर्टर मोरड़ो महर खां। जी मोरड़ो महर, कहिड़ा तफ़सील आहिनि ॿुधणी जे हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़त्ल केस में संदन वारसनि जे तरफ़ां 3 नाला जेके आहिनि वधीक खोलण जे लाइ जांच ऑफिसर अदालत खां रूपोश जवाबदारनि जे गिरफ़्तारीअ लाइ अदालत खां मोहलत घुरी वरिती आहे। शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़त्ल वाक़े खे 74 ॾींहं गुज़रण बावजूद पुलिस जेको आहे हिकु बि कातिल खे गिरफ़्तार नाहे करे सघी। दहशतगर्दी ट्रोड़ अदालत जे जज अब्दुर्रहमान काज़ी जी अदालत जान मोहम्मद महर क़त्ल केस जी ॿुधणी कई आहे। ॿुधणीअ दौरान फरियादी करमुल्लाह महर, शाहिद अहमद महर, वकील कुर्बान मलाणो सहाफ़ी ऐं गिरफ़्तार जेके 3 जवाबदार आहिनि बख्शल महर, मुनवर महर ऐं बाबर महर पेश थिया आहिनि। अदालत जांच ऑफिसर खां पुछाणो कयो वियो त जान मोहम्मद महर जे क़त्ल केस जा जेके रूपोश जवाबदार आहिनि उन्हनि खे छो नाहे गिरफ़्तार कयो वियो, जंहिंते जांच ऑफिसर अब्दुल कुद्दूस कलवर अदालत खे आगाही ॾिनी त फरियादी धुर जे तरफ़ां क़त्ल केस में 3 जेके नाला वधीक शामिल करण लाइ दरख़्वास्त ॾिनी वई आहे। जेके जवाबदार आहिनि घुर्बल उन्हनि खे बि जल्द जेको आहे गिरफ़्तार कयो वेंदो। जांच ऑफिसर अदालत खे वधीक ॿुधायो त क़त्ल वाक़े जी जांच कंदड़ GIT तरफ़ां बि जेका आहे जांच मुकम्मल नाहे करे सघी। उनजे करे जेको आहे GIT जी रिपोर्ट अदालत में उन करे ठीकु आहे मोरड़ो महर, वरी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।